अकबर मां दिलेर दुश्मन जो कदुर कंदो आहियां। जेकॾहिं शेर अली रस्ते पंधु मिली मुंहिंजे सीने में गोलियूं हणिया न त अकबर मां हुन जो कदुर कयां। पर शेर अली हुयो ई न ताड़ में त असां कॾहिं था ओताक छॾे ॿाहिरि वञूं। ऐं अकबर त हुनजो नतीजो त ॾिठो त असां जीअं ई ओताक खां ॿाहिरि निकितासीं पोयां माजिद ऐं करीम खे हमलो करे ज़ख़्मी करे वियो। ऐं शेर अली इहा पक सम्झी हूंदी त सिजावल ख़ान पंहिंजा होश विञाए अची संदसि ओताक ते हमलो कंदो, जंहिंजी तयारी हो अॻ में ई करे वेठो हूंदो। सभु सम्झां थो शेर अली, तुंहिंजी चालुनि खे चङी रीति सम्झां थो। इन मक़सद त बाबा साईं तव्हां असांजो प्लान कोन कंदव? छा थो चईं माजिद? त असां पलांद में हली शेर अली जा ॿ के खसीस माण्हू लेटाए अचूं, हिन में मज़ो ईंदो? नको मज़ो त तॾहिं ईंदो माजिद जॾहिं असां शेर अली जे ॻोठ में हली हुनजे ओताक में खिड़ी हुनजे सीने ते लत रखी हुनखे लेटायूं, पोइ ईंदो मज़ो। दुनिया चवंदी त हा सिजावल ख़ान पंहिंजे माण्हुनि जो पलांद करे ॼाणे। असां बि इहो ई था चाहियूं त पलांद अहिड़ो थियणु घुर्जे बाबा साईं। जेकॾहिं अहिड़ो ई पलांद चाहियो था करीम त थोरो सब्र कयो ऐं सही वक्त जो इंतज़ार कयो, छो त शेर अली सां अहिड़ो पलांद कंदासीं जो दुश्मननि जा रांभाट निकिरी वञनि ऐं हर को चवे त पलांद ईअं कबो आहे। सही पलांद इहो ई थींदो बाबा साईं। कुछ ॾींहुं सब्र कयो अकबर, सब्र कयो कुछ ॾींहुं। इन शेर अली जी त मां टंगू बाहूं भञी तव्हांजे साम्हूं गोॾा खोड़ाईंदुसि, पोइ पंहिंजी मर्ज़ी ते वेही इन शेर अली जा पुठाड़ा कुटिजो, ईअं कुटिजोसि जीअं उठ पतण ते कुटिबो आहे। शेर अली ॿुधाए मूंखे तव्हां जई वक़्त जे विच में छा पियो हले? मुझे सच्ची ॻाल्हि आहे त मां वक़्त वावल जे ख़िलाफ़ इस्तेमाल थो करणु चाहियां। ऐं ॿ टे चकर वक़्त खे मूं हिते घुरायो बि आहे ऐं हुनखे मूं वॾियूं लालचूं बि ॾिनियूं आहिनि। कमीनो अञा सिधो ई कोन थो थिए। हिकिड़ी ॻाल्हि अथई मूंसां, बहावल खां वधीक इहो वक़्तु ख़तरनाक अथई ऐं इहो वक़्तु ई आहे जेको बहावल सां गॾिजी तव्हांखे मारे सघे थो। नवाब खान, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वक़्तु जहिड़ो लालची माण्हू तव्हांजी ऑफर खे ठुकराए छॾियो। हू त रुपए रुपए ते पंहिंजे ज़मीर जो सौदो कंदो आहे। तव्हां त हुनखे लखनि जी ऑफर ॾिनी हुई। ॿियो केरु सम्झे या न सम्झे, पर इहा ॻाल्हि तोखे सम्झणु घुरिजे मूंसां त हिन वक़्तु जूं नज़रूं बहावल जी मिल्कियत, माल ऐं घर ते आहिनि। पोइ हू बहावल जी किरोड़ ॾेढ मिल्कियत खे छॾे मुंहिंजे लखनि ते पंहिंजो ज़मीर कीअं विकिणंदो? नवाब खान, तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त वक़्तु पहिरियां मीर खे बहावल जे हथां माराई, हुन खां पोइ बहावल खे उमिरि क़ैद जी सज़ा मिलंदी ऐं वक़्तु बहावल जी धीउ सां शादी कंदी। इहो सभु कुझु हासिल करण जे लाइ वक़्तु बहावल जो भरोसो हासिल करण थो चाहे। ऐं वक़्तु तॾहिं हिते आयो जॾहिं बहावल जी छोकिरी अगवा थी। तॾहिं त बहावल वक़्त जी पोयूं समूरियूं ग़लती माफ़ करे छॾी ऐं बहावल पाण खे अकेलो महसूसु कयो। तॾहिं वक़्त खे पंहिंजे सीने सां लॻायो। वक़्तु बि इहो ई पियो चाहे। इहो त मां बि ॾिसां पियो त हिन वक़्तु बहावल जो पूरो एतमाद हासिल करे वरितो आहे। ज़रूरु हाणे मां हलां थो, सोडल वारा इंतज़ार में आहिनि। मूसा बि अचण में देरि करे छॾी आहे। मूसा ऐं नवाब खान जल्दी ॻाल्हियुनि में कोन निबरंदा। थी सघे थो त मूसा खे उते राति थी वञे। ठीकु आहे, पोइ मां हलां थो। जी मूसा अचे मूंखे फोन कजो, मां हलियो ईंदुसि।
ठीक है। तो तेरा खाना खुदा करे तो मूसा ऐं नवाब खान में ठाह थी वञे। चाचा ठाह त थी वेंदो, पर इहो ठाह घणो वक़्तु कोन हलंदो। सौट पोइ अहिड़े ठाह करण मां कहिड़ो फ़ाइदो? फ़ाइदो इहो आहे त नवाब खान जा समूरा कूड़ा केस असां मथां ख़तम थी वेंदा। रुदेरा खान जेकॾहिं ईअं थिए थो न त कुझु वक़्तु पुलिस खां जान ई छुटी पवंदी। सही था चओ चाचा। नवाब खान हाणे मूंखे इजाज़त ॾे। गैर मक़सद जी वञी पियो मूसा। नवाब खान मुंहिंजो मक़सदु आहे मीर जी भेण खे वापसि आणणु। जेसि ताईं मीर जी भेण वापसि नथी अचे पंहिंजो ठाप कोन थी। मां छा सम्झां मूसा त तुंहिंजी दिलि अञा बि मूं तरफ़ खां साफ़ न आहे। नवाब खान मुंहिंजे ऐं मुंहिंजे दोस्तनि जे तरफ़ खां तोखे को बि नुक़सानु कोन पहुचंदो, ऐं मां इहा तव्हां मां उमेद रखां थो त तव्हां बि असांखे को बि नुक़सानु पहुचाइण जी कोशिश न कंदा। मूसा तव्हांजे तरफ़ खां जेकॾहिं को मूंखे कंडो नाहे लॻंदो त मां तव्हांखे नुक़सानु न आहियां पहुचाईंदो। मुंहिंजे तरफ़ खां मुतमइन रहो नवाब खान। मीर जी भेण खे अगवा करण वारो वक़्तु आहे ऐं उहा हिन वक़्तु हुनजे क़ैद में। जेकॾहिं मीर जी भेण जी अगवा में मुंहिंजा हथ मुलविस थिया त मां तव्हांजो ॾोही हिन जी पकी साबितीअ खां पोइ मां तव्हां तरफ़ हथ वधाए सघां थो। ऐं इहा हिकु ॿी ॻाल्हि नवाब खान, लीमे जे घर मथां पहिरो हटाए छॾियो। मुंहिंजो इहो ज़िम्मो आहे, इहे औरतूं काॾे बि कोन वेंदियूं। ठीकु आहे मूसा, इहा त हुज कई आहे त मां मञां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजे, हिन वक़्त खां पोइ जेकॾहिं मूंसां का गद्दारी थी त पोइ पछताव जो मौक़ो बि कोन मिलंदी। नवाब खान न गद्दारी थींदी ऐं न ई वरी को धोखो। जॾहिं बि दिलि में तुंहिंजे तरफ़ खां खोट आई त खुलम खुला तोखे ॿुधाए छॾींदुसि। मां हाणे हलां। झुकणो पवंदो तोखे मूसा, मुंहिंजे आॾो झुकणो पवंदो। मीर बावल सां वॾे ॻाल्हियूं करे छॾियूं आहिनि, सुभाणे तव्हांजे विच में ॻाल्हियूं आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे त बावल सिजावल खान सां राज़ी कीअं थी। मीर बाबा साईं बहावल जे निड़ीअ ते लत रखी राज़ी कयो हूंदुसि। बहावल ईअं सोलो राज़ी थोरी थियो हूंदो। ठीकु आहे अकबर, मां सुबुह जो पहुची वेंदुसि। ॿी ॻाल्हि मीर, वॾे चयो आहे त तूं अकेलो अचिजांइ। अकबर ज़ाहिर आहे संगत त मूंसां गॾु ईंदी न। पोइ बहावल ॻाल्हियूं कोन कंदो, छो जो बहावल जो इहो ई शर्त आहे त मीर अकेलो ईंदो। पर इहा त हुनखे वक़्त जी पटी पढ़ाया। ख़ैर मां सुबुह जो अची वेंदुसि। अलाह। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।